अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु असां ॻाल्हि कंदासूं सिंध जे बेताब बादशाह मुमताज़ मौलाई जे बारे में। दोस्तों, असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासूं त मुमताज़ मौलाई जे सिंगर थियण जो राज़ कहिड़ो आहे, हिन ॻाइणु छो शुरू कयो। दोस्तों, तफ़सीली ॻाल्हि ॿुधाइण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खां हिकिड़ो गुज़ारिश कयूं था त अगरि तव्हां दोस्त असांजे चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾियो ऐं वीडियो पसंदि अचे त इन खे लाइक ज़रूरु कजो। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुमताज़ मौलाई फ़नकार खां पहिरियां हिकिड़ो शाइर हुयो। हीअ शाइरी करे फ़नकारनि खे ॾींदो हो। फ़नकारनि खां सुठी मोट न मिलण करे आख़िरकार हिन सोचियो त हाणे आउं पंहिंजो शाइरी पाण ॻाईंदसि। ईअं ई फ़नकार थियो ऐं आस्ते आस्ते ॻाइणु शुरू कयईं ऐं अॼु तव्हां पाण ॾिसी सघो था त मुमताज़ मौलाई सिंध जो बादशाह सॾाइजे थो। मुमताज़ मौलाई जी सिंध तोड़े पाकिस्तान जे लेवल ते तमामु वॾी इज़त आहे। दोस्तों, वधीक तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुमताज़ मौलाई मशहूरु थियण लाइ तमामु वॾी जिदोजहद कई। हीअ ईअं आसानी सां मशहूरु कोन थियो। दोस्तों, उमेद कयूं था त तव्हांखे असांजो अॼु जो वीडियो पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि आयो हुजे त हिन वीडियो खे लाइक कयो ऐं अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾियो ताकी असांजो हर वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों, तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो में। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं असांखे दुआउनि में यादि रखिजो।